بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم. بسم الله الرحمن الرحيم. إنما بعثت لأتمم مكارم الأخلاق. नाज़रीन मोहतरम व सामीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, कुछ मसरूफ़ियतुनि जे करे कुछ अरसो अवां जे साम्हूं हाज़िर न थी सघियासीं। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जूं महिरबानियूं जो अॼु अल्लाह साईं वरी मौक़ो ॾिनो जो सामीन जो ऐं नाज़रीन ऐं तमामु मोमिनीन जी ॿीहर ज़ियारत जो शरफ़ हासिलु थियो। नाज़रीन, अॼु जी गुफ़्तगू जो उनवान बहितरीन अख़लाक़, याने सुठा अख़लाक़। हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कामयाबी जा जेकी राज़ आहिनि, अगरचे उन तमामु कामयाबी जे राज़ुनि में ख़ुदा जी ताईद ऐं ख़ुदा जी नुसरत शामिल हाल आहे, उन सां गॾोगॾु जेकी ज़ाहिरी अवामिल ऐं असबाब आहिनि, जेकी ज़ाहिरी सबब हुया रसूलुल्लाह जी कामयाबी जा, उन्हनि असबाब मां, उन्हनि सबबनि मां, उन्हनि अवामिल मां बहितरीन ऐं अहम तरीन जेको आमिल आहे उहो रसूलुल्लाह जो बहितरीन अख़लाक़ हुयो। ऐं इन अख़लाक़ जे करे ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काफ़ी उन्हनि दुश्मननि ते, काफ़ी उन्हनि मुशरिकीन मक्का ते, काफ़ी उन्हनि शख़्सनि ते जिन पंहिंजी ज़िंदगी सर्फ़ कई, पंहिंजी माल मिल्कियत सर्फ़ कयो त रसूल ख़ुदा ऐं इन जो इस्लाम नीस्तो नाबूद थियो थी वञे। पर रसूलुल्लाह जो बहितरीन अख़लाक़ एतिरो त रसूलुल्लाह जो अख़लाक़ बुलंद हुयो जो जॾहिं बि को साम्हूं शदीद तरीन दुश्मन अची वेंदो हो त उहो बि रसूलुल्लाह खां मुतासिर थींदो हुयो। एतिरो मुतासिर थींदो हो जो तारीख़ लिखियो आहे त हू रसूलुल्लाह जे साम्हूं पंहिंजो सर ख़म करे ऐं कॾहिं कॾहिं इस्लाम क़बूलु कंदो हो, कॾहिं कॾहिं रसूलुल्लाह सां गुफ़्तगू में महव थी वेंदो हुयो। जिते इंसान जी आला सिफ़ात आहिनि, जिते इंसान बुलंद आहे, उन्हनि तमामु बुलंदनि में जेका बहितरीन सिफ़त आहे इंसान जे कमाल जी, उहा हुस्न ख़ुल्क़ आहे, उहो इंसान जो बहितरीन अख़लाक़ आहे। नाज़रीन किराम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अगरि इहो चयो वञे त रसूलुल्लाह जो अख़लाक़ मौजज़ो हुयो त इहो चवण में का कबाहत न आहे, को मुबालगो न आहे। वाक़अन रसूलुल्लाह जो अख़लाक़ का अन्नहू मौजज़ो हुयो, जंहिंजे लाइ शाहिद मिसाल तौरु फ़तेह मक्का खे ॾिठो थो वञे, जिते रसूलुल्लाह अख़लाक़ जे करे, बहितरीन हुस्न ख़ुल्क़ जे करे, जॾहिं उहे ई काफ़र जेकी मुशरिकीन मक्का हा, उहे ई मुशरिक, उहे ई काफ़र मुसलमाननि ते सबो शितम कंदा हुआ, रसूलुल्लाह जे लाइ अज़ियतुनि जा सबब बणिया, पर जंहिं वक़्तु उहे मुसलमाननि जे हथां गिरफ़्तार था थियनि त रसूलुल्लाह पंहिंजे अख़लाक़ हसना खे मद्देनज़र रखंदे ख़ुदा ॼाणे तारीख़ लिखियो त दुश्मननि जी सोच खां बि कई दर्जा बुलंद ऐं दोस्तनि जी सोच खां बि कई दर्जा बुलंद
रसूलुल्लाह हिकु फ़ैसिलो कयो जेको रसूलुल्लाह जो फ़ैसिलो इहो हो त तोड़े जो मुशरिकिन गिरफ़्तार थी चुका आहिनि, इन्हनि खे माफ़ु कयो वञे, इन्हनि खे छॾियो वञे ऐं इन्हनि जूं साबिक़ा सभु ग़लतियुनि खां पासो कयो वञे ऐं इन्हनि सभिनी खां रसूलुल्लाह पंहिंजे हुस्न ख़ुल्क़ जे करे दरगुज़र कयो, जंहिंजो नतीजो इहो थियो जो यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा, त माण्हू फ़ौज दर फ़ौज रसूलुल्लाह ऐं अल्लाह जे दीन में शामिलु थींदा रहिया। इंशाअल्लाह अॻी गुफ़्तगू इन ई मौज़ू ते हलंदी। वस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।